जी बिल्कुल लाड़काणे जी चांडका मेडिकल जूं ॿे शागिर्दियाणियूं जेके ख़ुदकशी ॼाणे फोत थियल हुयूं उन में जेको आहे सो उन्हनि सां जामशोर जी जेका फॉरेंसिक एंड मॉलिक्यूलर बायोलॉजी फॉर DNA आहे उन में जेको आहे सो उन्हनि सां जेका रिपोर्ट आई आहे उन में ॾाढा ई जेको आहे सो तस्दीक थी आहे जॾहिं त जेको आहे सो उन जी तस्दीक कई वई आहे ऐं रिपोर्ट में जेको आहे सो ॼाणायो वियो आहे त ॿिन्हिनि शागिर्दियाणियुनि सां ॾाढा ई थी आहे जेका रिपोर्ट आहे उहा SSP लाड़काणो हवाले पिणु कई वई आहे पर उन जेका जारी कयल रिपोर्ट आहे उन में ॼाणायो वियो आहे त जेको हॉस्टल अंदरि ईंदड़ वेंदड़ स्टाफ आहे उन्हनि जा जेको आहे सो जुज़ा मोकिलिया वञनि पर 15 ॾींहं गुज़रण बावजूदि SSP लाड़काणो तरफ़ां जेके जुज़ा आहिनि उहे न मोकिलिया विया आहिनि जंहिं सबबु जेका जांच आहे उहा उते रुकियल आहे। असांजा जेके ज़रिया आहिनि उन्हनि जो चवणु आहे त जेकी जारी कयल रिपोर्ट आहे उन में ॼाणायो वियो आहे त ॿिन्हिनि शागिर्दियाणियुनि सां ॾाढा ई जी जेका तस्दीक थी चुकी आहे जॾहिं त उन में इहो पिणु ॼाणायो वियो आहे त ॿिन्हिनि शागिर्दियाणियुनि सां ॾाढा ई कंदड़ जेको जवाबदार आहे उहो हिकु ई आहे ऐं उन्हनि ॿिन्हिनि शागिर्दियाणियुनि मां मिलंदड़ जुज़ा हिकु ई मर्द जा आहिनि ऐं उन रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त SSP लाड़काणो वधीक जेको आहे सो उतां जी जेको हॉस्टल स्टाफ आहे मेल स्टाफ आहे या हॉस्टल में ईंदड़ वेंदड़ जेके मर्द आहिनि उन्हनि जा जेको आहे सो जुज़ा मोकिलिया वञनि त जीअं उहे DNA जेको आहे सो मैच करे सघजनि। जी